खबर आवाज़ से शेयर कंदासीं। कोहाट में टूट प्लाज़ा ऐं चेक पोस्ट ते दहशतगर्दनि पारां हमलो कयो वियो। पुलिस एहलकारनि समेत 4 ॼणा शहीद थिया आहिनि। वाक़िआ आगाह कई पिया। शहीद एहलकारनि में हेड कांस्टेबल अमजद, जुनेद कांस्टेबल वकार ऐं हिकु शेरी नूर मोहम्मद शामिल आहिनि। वाक़िए खां पोइ पुलिस ऐं सिक्योरिटी फोर्सिस जो इलाइक़े के कड़ो सर्च ऑपरेशन शुरू कयो वियो। बिल्कुल नासिन वाक़िआ खां कयूं पिया। दहशतगर्दनि जूं कार्रवाइयूं जारी आहिनि। कोहाट में टूल प्लाज़ा ऐं चेक पोस्ट ते दहशतगर्दनि हमलो कयो आहे। पुलिस एहलकारनि समेत 4 ॼणा शहीद कया विया आहिनि। शहीद एहलकारनि में हेड कांस्टेबल अमजद, जुनेद कांस्टेबल वकार ऐं हिकु शहरी नूर मोहम्मद शामिल आहे। ख़बर अव्हांखे ॾेई रहिया आहियूं। वाक़िए खां पोइ पुलिस ऐं सिक्योरिटी फोर्सिस इलाइक़े खे कड़ो चाढ़े सर्च ऑपरेशन शुरू कयो आहे। अवाकी ख़बर ॾियूं पिया। कोहाट में टूल प्लाज़ा ऐं चेक पोस्ट ते दहशतगर्दनि पारां हमलो कयो वियो। पुलिस एहलकारनि समेत 4 ॼणा शहीद थिया आहिनि। शहीद एहलकारनि में हेड कांस्टेबल अमजद, जुनेद कांस्टेबल वकार ऐं हिकु शेरी नूर मोहम्मद शामिल आहिनि। वाक़िए खां पोइ पुलिस ऐं सिक्योरिटी फोर्सिस जो इलाइक़े के कड़ो सर्च ऑपरेशन शुरू कयो वियो। ख़बर अव्हांखे ॾियूं पिया। कोहाट में टूल प्लाज़ा ऐं चेक पोस्ट ते दहशतगर्दनि हमलो कयो। हमले में पुलिस एहलकारनि समेत 4 ॼणा शहीद थिया आहिनि। शहीद एहलकारनि में हेड कांस्टेबल अमजद, जुनेद कांस्टेबल वकार ऐं हिकु शहरी नूर मोहम्मद शामिल आहे।